अस्सलाम वालेकुम हाज़रीन नाज़रीन जी त मां तव्हांजो रिपोर्टर पंहिंजो इमरान अली जी त असां हिते पुॼी चुका आहियूं गॾ साहब सां गॾु जीअं त हिन सां वरी नाजायज़ी थी आहे हिन सां वॾो कहर थियो आहे हिन जो चवणु इहो आहे त मां इमरान ख़ान खे वोट ॾिनो उन मूंसां वरी ॾाढियूं आयूं उन मूंखे वॾो चयो त तोखे लूसण मिलंदो गाह मिलंदो हर शइ मिलंदी पर हिन वक़्तु हिनखे कुझु न मिली सघियो हे सफ़ा रोए थो पियो हिन सां वॾो कहर थियो आहे नाजायज़ी थी आहे अचो त हिन गॾ साहब खां इंटरव्यू वठूं जी गॾ साहब ॿुधाइजो नाज़रीन खे ॿुधाइजो बाबा मूंसां अहिड़ो ज़ुल्म कयो आहे इमरान ख़ान त मूंखे लूसण जो वाइदो ॾेई मूंखां वोट बि वरिता अथऊं हाणे हिन जो चवणु आहे त न तोखे लूसण ॾींदासीं न तोखे ॻाल्हि अच्छा ठीक है वही मेहरबानी तव्हांजी गॾ साहब जीअं त तव्हां गॾ साहब जी आवाज़ ॿुधो पंहिंजो हे जीअं हिन जो मतिलबु इहो आहे त हिन सां वॾी नाजायज़ी थी आहे हिन चवण मक़सदु इहो आहे त मां ॾाढा वोट ॾिना वॾो सरकार जी ख़िदमत कई पर हिनखे हिनमहिल ताईं कुझु न मिली सघियो आहे ॾिसो त मूंखे दांह कीअं थो ॾिए वेठो वीचारो रोए थो पियो ठीकु आहे नाज़रीन हिन सां हो थी वञे इंसाफ़ थिए हिन सां